मोहतरम محمد صالح برهماڻي हिक तमामु वॾी शख़्सियत हो। पाण पंहिंजे तबियत में मुस्तक़िल मिज़ाज उसूल परस्त माण्हू हुआ। हुननि जे वफ़ात खां कुझु वक़्त अॻु तकड़ियूं ॿ टे मुलाक़ातूं थियूं जिन मां अंदाज़ो थियो त हीउ माण्हू पंहिंजे तबियत जो उसूल परस्त माण्हू आहे ऐं सियासी तरह ही अताब जो शिकार रहियो आहे या हिनखे सियासी लिहाज़ खां पोइ ते रखियो वियो आहे। हिनखे कॾहिं बि अॻिते वधण जो मौक़ो न ॾिनो वियो आहे। जॾहिं त हीउ पाण बि काफ़ी क़ौमुनि जो सरदार हो, पर उन बावजूदि बि हुनखे जंहिं हाल में रखियो वियो त उन मां महसूसु पियो थिए त असांजे कोहिस्तान जी जेका सियासत आहे उहा आम वॾेरे खे पंहिंजो शिकार बणाईंदी रही आहे। ऐं हिन माण्हूअ खे जॾहिं मौक़ो मिलियो या जॾहिं हुन महसूसु कयो त हाणे ॻाल्हि पाणी सिर खां चढ़ी वियो आहे या हाणे हिते सर्वाइवल ॾाढो ॾुखियो थी वियो आहे, त हुन हिकिड़ो सुठो मज़ाहिमती किरदारु अदा कयो ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ हिकु गस छॾे वियो आहे, जेको यकीनन कोहिस्तान खे अॻिते हली फ़ाइदेमंद थींदो या कोहिस्तान जे माण्हुनि जे लाइ बाग़बान साबित थींदो। महिरबानी।